असांखे तो कोई फोन करे ही न थो। ॾे ख़बर प्यारा हिन महिल प्यारी छा कंदी हूंदी? कहिड़ी प्यारी? प्यारी स्कॉर्पियो थां मली हूंदी। छॾ प्यारा, मारे छॾे। का चङी वाई त कर। गुलनि में तुरण वारा पहिरीं वरी थांव मलींदा। खिलण ॾिठो अथसीं हथे खिली ॻाल्हाए त ज़िंदगी सुधरी पवे। ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई प्यारा, ॾाढी ज़ालिम अथई। साईं मंसूर साहब खे तव्हां कोन था सुञाणो। वॾो उस्ताद माण्हू आहे, वॾो कनिंग माण्हू आहे। लॻंदो त कोन्हे। मिड़ेई पोज़ कयूं वेठो हूंदो आहे तव्हांजे साम्हूं। तंहिं ॾींहुं संदसि ऑफिस खां लंघियुसि तव्हांजी वेठे गिला कयईं। चई चेयरमैन साहब खे कुझु अचे ई कोन थो। सॼो ॾींहुं वीसी जो ख़ुशामंद में लॻो पियो आहे। डिपार्टमेंट ते को ध्यानु ई कोन थो ॾे। हाणे साईं इहे ॻाल्हियूं स्टूडेंट सां करण जूं आहिनि। अच्छा, स्टूडेंट सां बि कयईं? हा न साईं, न तव्हां सपोर्ट कयोसि न हू टीचर थिया। असां त बाबा पंहिंजी ईमानदारी ॾेखारी। पर पोइ ईमानदारी जो ज़मानो कोन्हे न साईं। बाक़ी सॼो ॾींहुं बका साहब जी तारीफ़ में ॿुॾो थो वञे। उन ॾींहुं मूं ऐं रूबीना तव्हांजी तारीफ़ वेठे कई। चई तव्हां ॿई चेयरमैन साहब जा चमचा आहियो। साईं कहिड़ी त असां अवांजी चमचागिरी कयूं? न, पर ख़ैर अञा त प्रोबेशन पीरियड अथसि। वरी बि एसीआर तव्हांजे हथ में अथसि न साईं। सर हिकिड़ो अर्ज़ु आहे। मां ॿ ॾींहं कोन ईंदुसि, कमु आहे ॻोठ। ठीकु आहे। पर पोइ तव्हां हुकुम जारी कयो आहे त कोई बि वञे त अॻुवाट एप्लीकेशन ॾेई वञे। थैंक यू सर, थैंक यू। साईं असां अचूं? अचो साईं अचो। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। अचो ख़ुशि आहियो? बसि साईं दुआ आयो आहे जी। तव्हां ख़ुशि आहियो? कीअं अचणु थियो आहे? साईं बसि कमु आहे हिकिड़ो तव्हां में, जे कयो महिरबानी त। साईं असांजे हिकिड़े यार जी एडमिशन न थी आहे। छो? बसि हमरा निडरूं पियो करे, हाणे जाॻियो आहे। अॼुकल्ह जा नौजवान सुस्त आहिनि साईं। साईं हाणे कयो महिरबानी त। पर हींअर त एडमिशन जी डेट भी गुज़री चुकी आहे ऐं लेट फी जो टाइम भी गुज़री वियो आहे। हींअर छा कजे? साईं मिड़े ई ख़ैरु आहे, बैक डेट में करे ॾियो। पोइ एडमिनिस्ट्रेशन वारा वठंदा? साईं ज़रूरु वठंदा, उन्हनि सां पुॼी पवंदासीं। तव्हां महिरबानी कयो। बाबा त वरी पोइ बैंक चलान जो चक्कर उहो बैक डेट में कीअं ठहंदो? साईं महिरबानी करे तव्हां करे ॾियो। साईं शेर जा थड गाल पाण ई कराए वठंदो। तव्हां कयो न महिरबानी। चङो ठीकु आहे। किथे आहे फार्म? साईं हमरा खे तव्हां ॾे मोकिलियूं था। फार्म सूदो तव्हां वटि हाज़िर थींदो। ठीकु आहे। महिरबानी। महिरबानी चङो। महिरबानी। साईं इन्हनि ते हथु रखणु तमामु ज़रूरी आहे। वक़्त में कमु था अचनि छोकिरा। सुठा छोकिरा आहिनि। हा न साईं। साईं असांजो कमु आहे न असां ठही हलणु। तो बस कर अरे उथी थोड़ी टंगियूं लोट न तो पैर सजी नहीं ॿुधे नथो वञी धूड़ पाए। अब
खलीला मुलाकात आई थे चाला ठीक है कैंपस जो चाला सुभाणे जनरल बॉडी है हॉस्टल ते पढ़ाई थी पे यू केरा नौ बांधी ॾाढी मार खाधी अथसि अॼु देर थी वई फ्रूट न वठी सघियमि तुंहिंजे अचण सां ई मुंहिंजी रत वधी वेंदी आहे फ्रूट खाई छा कंदुसि ख़बर अथई तुंहिंजो मूंखे केॾो इंतज़ारु रहंदो आहे ऐं पोइ जॾहिं ईंदी आहे त ईअं महसूसु थींदो अथमि त सभु सज़ाऊं ख़तमु थी वयूं सुभाणे मानी खणी अचां छो का ख़ासि ॻाल्हि आहे सुभाणे ईद आहे शब बारात भले पर असांजी ईदूं त तॾहिं थींदियूं जॾहिं किंझर किनारे अमन ऐं मोहबत जा गीत ॻाईंदासीं तूं ऐं मां हा तूं ऐं मां ऐं नूरीअ जे तड़ ते उॾार ॾींदड़ छोलियूं अॼु पर्स न खोलियो अथई सॉरी सभु संभाले रखिया आहिनि जॾहिं ॿाहिरि निकिरंदुसि त छपराईंदासीं मूंखे ख़बर आहे आबा वक़्तु पूरो थी वियो जी हाँ साईं चङो मां हलां थी ओके सीमा कुछ कहो ख़ासि ॻाल्हि आहे सुभाणे ईद आहे शब बारात भले पर असांजूं ईदूं त तॾहिं थींदियूं जॾहिं किंझर किनारे अमन ऐं मोहबत जा गीत ॻाईंदासीं तूं ऐं मां हा तूं ऐं मां ऐं नूरीअ जे तड़ ते उॾार ॾींदड़ छोलियूं अॼु पर्स न खोलियो अथई सॉरी सभु संभाले रखिया आहिनि जॾहिं ॿाहिरि निकिरंदुसि त छपराईंदासीं मूंखे ख़बर आहे आबा वक़्तु पूरो थी वियो जी हाँ साईं चङो मां हलां थी ओके सीमा कुछ कहो
आख़िर केस ताईं चुप रहूं यार? पोइ तूं ॿुधाए छा कजे? कुछ तो कजे। डेलीगेशन ठाहे वीसी साहब वटि हलिजे त पहिरीं असांजे रहियल एग्ज़ाम वठो, वेकेशन पोइ कयो। पोइ उस्ताद कावड़जी वेंदा त पोइ उस्तादनि सां ॻाल्हाइजे। अकनि खां पियो अंब घुरी। कुछ तो करिणो पवंदो न, भला विड़ी त कोन सघंदासीं, रिक्वेस्ट ई करे था सघूं। उसूली तौर ते त वेकेशन उस्तादनि जो हक़ आहे, पर असांजा रहियल पेपर थी वञनि पोइ भली वेकेशन कनि। यार तोखे पाण ख़बर आहे छोकिरनि में ॿधी आहे कोन। हफ़्ते में का हिकिड़ो ॾींहुं मोकल थी अचे त 8 ॾींहं गुम था थी वञनि। हुननि जो पढ़ाईअ सां इंट्रस्ट आहे कोन। बाक़ी तूं ऐं मां उस्तादनि जी कीअं वेकेशन रोकाईंदासीं यार? आउं रोकाइण लाइ कॾहिं थो चवां यार। आउं चवां थो त हली रिक्वेस्ट कजे। अॻे 6 महीना यूनिवर्सिटी बंदि रही आहे। हेलो 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 अस्सलाम वालेकुम। छाती पे पैसे ले? हाँ शफी सीमा सां सलाह कर। ॿुधो आहे वेकेशन पई थिए। तो असां बि आहे है न? आउं चवां थो त हली वीसी साहब खे रिक्वेस्ट कजे त रिक्वेस्ट कजे त वेकेशंस न थियनि। कोन मञींदा, मुश्किल आहे। ॿी का ॻाल्हि कर। भला हाली अर्ज़ करण में छा आहे? अॻे 6 महीना यूनिवर्सिटी बंदि रही आहे, पूरो सेशन असांजो हलियो वियो आहे। जेकॾहिं हींअर स्टूडेंट्स जे करे वेकेशन न खाधऊं या कुझु ॾींहंनि लाइ पोइ ते कयूं त छा थी पवंदो? शफ़ी जी ॻाल्हि बि सही आहे, हली ॻाल्हाइण त घुरिजे। ॾुखियो आहे प्यारा, ॾुखियो आहे, कोन मञींदा। ठीकु आहे, हलूं था जीअं जी मर्ज़ी। अच्छा भला हुन चॉकिंग जो छा थियो? कयो त कोन? अॼु प्रोग्राम आहे। चॉकिंग करण जो? हा असां बि अचो, ॾिसूं त चॉकिंग कीअं थींदी आहे। भली अचो। बल्कि ज़रूर अचो। सर पियो अचे। ओह सर। ठीक है सर। हाँ साईं, हाँ न साईं, न ईअं न अथव मनसूर साहब। अॼुकल्ह स्मार्ट ऐं फैशनेबल मर्द जी जिते किथे सरसी आहे ऐं मर्द खे चलतो पुरज़ो ऐं माट क़िस्म जो हुअणु घुरिजे। साईं हाणे ॾिसो न, हिकु पासे अमी एग्री था कयो, चओ था हा साईं, वरी था चओ न साईं। मुंहिंजो मतिलबु आहे तव्हां चओ था त बुर्दबार मर्द खे हर को पसंदि थो करे, मां इन हवाले सां थो चवां। हा मूं इहा ॻाल्हि कई त बुर्दबार माण्हू खे हर को पसंदि थो करे, ॿी त मूं ॻाल्हि ई न कई आहे। अस्सलाम वालेकुम। सर अची वियो, सर खां था पुछूं। सर वे छा ॻाल्हि आहे? छा ते बहस आहे? साईं दिलबर साहब जिन खे पंहिंजे स्मार्ट हुअण ते नाज़ आहे। उहो त आहे। न साईं, अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे। मूं पियो चयो त तव्हांजो छा ख़्यालु आहे सर? अॼुकल्ह जूं औरतूं लटे कपिड़े ते वधीक ध्यानु नथियूं ॾियनि। यस। तू भी त नित नवा रोज फैशन तो करे अची, पोइ तोखे कंहिं गांव विधो आहे। छॾियो मैडम, तव्हां वरी टोकूं थियूं कयो। न भाई, मां टोकूं त कोन पई कयां, मां त हिकिड़ी ॻाल्हि पई कयां। भई ॾिसो न, हर का शइ जेका आहे सा लटे कपिड़े सां न हूंदी आहे। बिल्कुलु, माण्हू जो बिहेवियर, पर्सनैलिटी, इख़लाक़ सभु काउंट थो थिए। ॾिसो न सर। हा ईअं त आहे, पर तंहिं हूंदे बि छा आहे? सर वरी अलाए कंहिंजे कढ पिया आहिनि छोकिरा। यूनिवर्सिटी आहे, मुसीबत आहे, जहिड़ो झंग में पिया फिरनि। को तरीक़ो, के मैनर्स थींदा आहिनि, अलाए जे किथां किथां वणनि खां पिया अचनि। बेवकूफ़, अहमक। अलाए स्कूल ऐं कॉलेजिस मां कीअं था पढ़ी अचनि, उते कोई मैनर्स सेखारे ई नथो। मैडम उते त असां जहिड़ा ई उस्ताद अथनि। सही मां हे मंसूर त पाण खे ॾाढो पॉश क़िस्म जो, वेल मैनर्ड, इंटेलेक्चुअल, अलाए जी छा छा सम्झंदो आहे। बक्का साहब जो शागिर्द आहे। ॾिसो त केरे स्टूडेंट्स जो हमदर्द बणियो आहे।
क्लास वरितो अथसि? अॼु पहिरियों पीरियड हुयुसि। हाँ सर, क्लास तो वरितो में आई। एक्सक्यूज मी सर, सर तव्हां ॻाल्हि पे कई आइडियल सोसाइटी जी। यस सर तेने डिस्कस कंदे सर मंसूर चयो त आइडियल जो मिली वञण ई आइडियल जो मौत आहे। आइडियल हिकु शराब आहे, आइडियल हूंदो ई कोन्हे। करेक्ट, ही इज वेरी राइट। सर then why should we try to change the society? जेकॾहिं आइडियल जो कंसेप्ट ग़लति आहे। सर मंसूर जे आइडियल चवण मां मुराद परफेक्शन जी आहे। जॾहिं उहो चवे थो त आइडियल हिकु शराब आहे, आइडियल हूंदो ई कोन्हे, यानी देयर इज नो एनी परफेक्शन एट ऑल। चीज़ूं परफेक्शन जे करीब या करीब तर हूंदियूं आहिनि, पर को बि शइ मुकमल नाहे। हर शइ में तहरुक आहे ऐं हर का शइ तब्दीलीअ जे अमल मां गुज़रे थी। हींअर जॾहिं आउं आइडियल सोसाइटीअ जी ॻाल्हि पियो करियां त उन मां मुराद आहे उहा सोसाइटी जेका परफेक्शन जे करीब तर हुजे, जिते अमन, सुकून, इंसाफ हुजे। सो सोसाइटीअ खे चेंज करणु यानी अ चेंज टुवर्ड्स बेटरमेंट, चङाईअ ॾांहुं तब्दील करणु या चङाईअ लाइ तब्दील करणु। उहा चङाई अमन, सुकून, इंसाफ। सो इहा शइ अव्हां जे अदारनि लाइ बि अप्लाई थिए थी। यूनिवर्सिटीअ जो आइडियल माहौल, कॉलेज जो आइडियल माहौल, हॉस्टल जो आइडियल माहौल, जिते अव्हां सुकून सां पढ़ी सघो, अमन सां रही सघो ऐं आज़ादीअ सां घुमी सघो। सो अहिड़े चङे माहौल जी तब्दीलीअ लाइ कोशिश करणु अव्हां नौजवाननि जी ज़िम्मेवारी आहे। सर पोइ ज़िंदगी एॾी ॾुखी, एॾी ज़ालिम छो आहे सर? सॼो किस्सो पूरो थियो, हींअर पुछे थो ज़ुलेखा केरु हुई? तव्हांजे इन्हीअ ज़ालिम ज़िंदगीअ जे बदिलाइण लाइ बहस हली रहियो हो सोजरा ख़ान। ओके देन, थैंक यू इट्स ऑलराइट। असां पीढ़ा था फनकार आहियूं बाबा। असांजो कहिड़ो कमु फॾनि सां बस ही फैल गिचीअ में पइजी वियो। छा कजे, न त असां छा ॼाणूं साईं खूननि मां, असीं फ़क़ीर माण्हू। हा बाबा, सभ जो ख़ैर घुरंदड़। हा साईं, असांजो बाबो नाले वारो वाजो हो की न, कसम परवरदिगार जो। तव्हां हाणे बि कंहिंखां पुछा करे ॾिसो, मुल्का मुल्क मशहूरु हुयो, पूरो 30 जो टोलो हुयो साईं। चङो भलो मंगणार एॾी टोली कोन संभाले सघंदो आहे साईं। शरनाए उहा चिकीदो हुजे माण्हू जो हाँ डरी पवे। शरनाए बि पुछे थी बाबा। बरोबर। मैं जॾहिं साई हुयसि, अचे जो वजत खणनि त 5-5 कलाक हिक टंग ते हलऊं हल, मौला थो ॼाणे। खमीसो फ़क़ीर घटि ॻाल्हि न हो साईं। बसि पोइ असां चंडरा थी पियासीं, अबनि ॾाॾनि जो फन बि संभाले न सघियासीं। तूं कुझु बि न वॼाई? छो न साईं, अचे सभु कुझु थो, मिड़ई चंडराई। अलाह आवाज़ बि चङेरो ॾिनो आहे, ईअं महफ़िलूं बि चङियूं कयूं आहिनि, माण्हू घुराईंदा आहिनि, मिड़ई चङेरो ॻाईंदा आहियूं बाबा। बसि ॿुधायो मां न, बुरी संगत न छॾे सघियासीं, वरी हे फैल गिचीअ में पइजी वियो। तोखे पक आहे त उहा ॾोही हुई? हा साईं, ॾोही त हुई। तूं अखे ॾिठो हुयसि? साईं बसि हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो,
न पुछो या ॻाल्हि। तोखे हाणे जेका सज़ा लॻणी आहे सा त लॻंदी, पोइ सच छो नथो ॻाल्हाए? तो अखे ॾिठो हुयसि? न साईं, अखे कोन ॾिठो। हाणे फोतण ते कहिड़ो कूड़ ॻाल्हायां बाबा? बाक़ी शक हुयो साईं। शक हुयो त पोइ पक करी हा। गैरत बि त बीहण ॾे न बाबा। सदको तुंहिंजी गैरत इहा हुई त अची बेगुनाह जो कंधुला थई। साईं बेगुनाह त न हुई। 2-3 दफ़ा मां पाण लोड़े खां बीहंदे ॾिठो हुअमांसि, पर ॻाल्हाईंदे बरोबर कोन ॾिठो हुयो। पोइ साईं वारो छोरो बि रोज़ सुबुह शाम घोड़े ते लंघंदो हुयो, लोणा बि हणंदो हुयो। मां वारे संग थी वञे साक खईं त तो वारी ज़ाल। पोइ हुनखे छो न मारी? ॾाढो मुड़ुस आहे, ताक़त में घणो आहे तोखां, तरह जो चङो मुड़ुस आहे। हुन सां नथे पुॼी सघे तॾहिं हिन मिसकिनी जो अची कंधुला थई। इहा गैरत आहे तुंहिंजी? ॿियो घर में केरु अथई? पोड़ी माउ ऐं ॿी भेण आहे साईं। भेण उथारी नथो? शादी थियल अथसि, पर रुठी वेठी आहे बाबा। जंहिं यार जी ॻाल्हि ते एतबार कयो अथई उहो तुंहिंजे घर ईंदो आहे? हा साईं, हिकु वटे मां सुर्की भरियूं बाबा। पोइ कहिड़ी पका तूं सच ॻाल्हायो आहे? ॿी पंहिंजी का लालच हुजेसि त पोइ? सर सर बस एॾो परे केॾां पियो वठी वञी? दूर जबल ते, जीअं पुनू ससीअ खे केच मकराण खणी वियो। ठहियो, तारीख़ जी चङी ॼाण अथई। ससी खे पुनू न वठी वियो, पर पुनू खे संदसि ॿाहिरि खणी विया हुया, ससी खे सुतल छॾे। ख़ैर आहे,
माण्हू पंहिंजे मतिलब ख़ातिर तारीख़ बदिलाए छॾींदा आहिनि। तूं बेवकूफ़ हो। मां तोखे कॾहिं बि अकेलो सुतो पियो न छॾींदुसि, हमेशह तोखे पाण सां गॾु रखंदुसि। ॾिसंदासीं। सीमा तूं पाण भली क्रिकेट खेॾो हुननि सां। छा तो करी? इहो तूं ठाहीं छा पई करी? घर ॿुधो न थी, वारी जो महल पई अॻियां। कंहिं लाइ? सम्झी वञ। मां त नथो सम्झां। छा तो करी? चङो जो पंहिंजे हथ सां ई ठाहे छॾी। तो मां अॻिते कहिड़ी उम्मीद? घबरा न, पाण खे ठहियल ठुकियल घर मिली वेंदो। ऐं हूअ बि वारी जा महल ठाहिण का चङी ॻाल्हि त न आहे। ये भी तो ही सेखारिया। तू वाकिफ न हुई तो जिंदगी समुंड जी आजाद हुई। घर ठाहिण जी सोच कंहिं ॾिनी हुई? सीमा तो अक्सर सीमा जे तो ख़ामोश छो थींदो आहे? जो चवणु चाहींदो हुई तो वरी ॻाल्हि खाई ईंदो हुई। छो? गिल थी छा लॻल थी? गिल त ॾिस पंहिंजो। आबिद है, ओ आबिद है, हेॾे कैमरा खणी आ जल्दी। सीमा फोटो करणो आहे, जल्दी आ जल्दी। सीमा तू? सर करेंगे? सर हियर ही आया है। अच्छा थैंक यू सर। प्लीज। सर तव्हां किथे हुयो? मूं त तव्हांखे सॾु बि कया। अलाए जे मूं त न ॿुधा। मूं त पोयां कुंडियुनि खे पाणी पीअंदो। हे ॿिया सभु किथे आहिनि? अलाए सर, ईंदा हूंदा। सर चांहि? हा हा ज़रूरु पीअणु घुरिजे। सर ईअं था कयूं त सभई अचनि पोइ था पियूं। ठीकु आहे, इहो बि ठीकु। कमाल तो करी यार। चौकीदार ईंदो। चौकीदार ईंदो तो छा कंदो? हते लीडर आयो साईं, कहिड़ी परवाह। हाँ साईं, ये दरी खुली पई आहे। मिड़ई था चौकीदार चोरी ते धरंदा स्टूडेंट्स ते। यार क्लासरूम में पयो छा आहे जो चोरी थींदी? कुर्सियूं खणंदा छा? अरे बाबा केड़ा आयो? पंहिंजा छा पिया कयो बाबा? चोरी। पोइ बि बाबा ख़बर त पवे छो था साईं भितियूं कारियूं करियो? अड़े हल हाणे पंहिंजो कमु कर। साईं सुबुह सवेर त साहब असांखे था पुछनि न। कहिड़ा साहब? साहब एडमिनिस्ट्रेटर साहब ॿियो वरी केरु? अरे सुञाणो था तुंहिंजे नी एडमिनिस्ट्रेटर साहब खे बि। वञी सलाम ॾीस। साईं बादशाह माण्हू आयो, पोइ हाणे असीं छा था करे सघूं? हल हल पेर ट्रा। यार ग़रीब माण्हू सां कुझु त इज़त सां ॻाल्हाईंदा कयो। इज़त सां ॻाल्हाई न त वरी मथे ते चढ़ी वेंदई। हते लीडर माना रोब साईं। तू पंहिंजो कमु कर, पंहिंजो कमु कर। यार 2 मिंट वेहो, थकिजी पिया। सोझरो प्यारो बि त वेठो आहे न। हलो प्यारा, ओ प्यार प्यारी स्कॉर्पियो हिते वेहंदी अथई।
तो खेदड़े डी रात स्कॉर्पियो याद आ हते काथे घुमाए प्यारा गालाए तो सही थक जी पिया जा कोमा प्यारा यार प्यारे के तवा जोर ये खायो हिन जो हलण ते मूड कोनो प्यारा कदे कदे कोमी कम में वथ वणे लो कर ये तकल ई विंदा प्यारा तो सां गड आयो ही कड़ी फजीलत है यार छो छा थियो यार तवा कदे भी संजीदा न थींदो ड्राय मेहरबान छो भला यार पाण खे जेकी वणे कंदा वतो ॿियनि ते रोग मेहरबान ड्राय न ड्राईंदुमि छड़ीस प्यारा इन्हीं अफ़ाल है इनकलाब आणींदा हाँ साईं हिन जुमिले सां इनकलाब ख़तरे में पइजी वेंदो न ड्राईंदुमि छड़ीस प्यारा इन्हीं अफ़ाल है इनकलाब आणींदा हाँ साईं हिन जुमिले सां इनकलाब ख़तरे में पइजी वेंदो यार हाणे छॾियो बि खणी प्यारा ॿुधा भला गोला अॼु ॾिने मूं हा प्यारा थी वञे को ठहो को कलाम हू ॿुधा यार शाम जो ही पहर नाव असांजे कयो यार तव्हां कलाम ॿुधण वेही रहंदो त बाक़ी ही कमु केरु कंदो कयूं था यार कयूं था कम पे तूं कलाम ॿुधण न ॾींदे ॾे ख़बर प्यारा प्यारी स्कॉर्पियो हिन महिल छा कंदी हूंदी अदा छा कीअं कंदी हूंदी थोरो तकड़ियूं थियो अॻे बस निकिरी वई आहे ऐं फरीदा पई रड़ियूं करे उथो ने फरा देर कराई ना तू भी घट नहीं वार छा सेट कराई थे रुगो हिने सामो वेठी हुंदी है हाँ बड़ी मॉडर्न थी विया छॾियोसि खणी छो बेचारी खे वरितो अथव हाँ तू तो बस कर जग जी हमदर्द हाँ जॾहिं हली फैकल्टी पुजूं तेसि ताईं पगार में शल थी विधियूंसीं पोइ तोखे चयो कंहिं त एॾी गर्मी में अहिड़ा थुल्हा कपिड़ा पाए बस अदी बाबा से वठी ईंदा हाँ हाँ बाबा सिंह ॾाढी प्यारी आहे गुणो कपिड़ा ठाराए ॾिना अथसि चलो हलो देर पीते हलो बाबू साईं अजायो मांदो न थी अची वेंदी तुझी मुलाकात तोखे तो मिलण भी रोज ईंदी आहे खत भी ॾेई वेंदी थी असां पंहिंजनि जी शिकिल ॾिसण लाइ सिकीमो आहे पर वरी भी शाबत अथनि जो पुॼाए था बीठो ही वेही वेही थकजी पवंदे हूंदे न रबाब जी मौसीक़ी ॿुधी अॻ में अची बीठुसि तुंहिंजी सैंडलनि जी ठक ठक में एॾो रिदम छो आहे अच्छा इहा ॻाल्हि आहे ईअं लॻे थो ॼण कोई जलतरनि जा इब्तिदाई सुर पियो कढे बस बस तव्हांजो टियों साथी न पियो नज़र अचे कोर्ट वठी आया अथसि अच्छा कल शफ़ी वारा बि आया मूंखे शफ़ी ॿुधायो पढ़ाई थिए पई बस सो छो क्लासेस त हलन पिया न या का गड़बड़ आहे
का गड़बड़ त काने बस नॉर्मल पई हले नीम सियासी नीम तालीमी। अच्छा हुआ यूनिवर्सिटी में का सियासी एक्टिविटी थी भाई? सियासी एक्टिविटीज जो तो खैर आ पर मार कुट मिड़ई हले पई। की काल बशीर बारन असांजे मुंह ते बेचारी हिकिड़े छोकिरे खे मार ॾिनी। Oh my God! इन्हनि जी त सदाई पई थी दाह थिए ऐं जे कुझु चवनि त वरी तारा था ॾेखारनि। छो जानी खैर ताहे ये सफा तवाई में आ भाई वे ना यार शेर आखिर तो चाहे छा था वरी किए छो न मिस्किन कैंटीन वाले के बेइज्जत करे आयो? मेरे ही थोड़ो दिमाग खराब थियो से। दिमाग खराब थियो कैंटीन वाले जो? बियो तुम कद हुए? मां तेती है शेर माने के साफ सुथरी सियासत करण घुर्जे जन पोइ यूनिवर्सिटी छॾे वञण घुर्जे। तू सदा अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहीं। अब ॻाल्हियूं न पर हक़ीक़त पियो चवां। तू जॾहिं खां सेक्रेटरी थियो आहीं तंज़ीम जो उन ॾींहं खां वठी असां लाइ भंडड़ी ॿारनि ॾिठी। हर वक़्तु असांजे मथां चढ़त कंदो आहीं। मां छा ते चढ़त कयां? ॿियो हर मामले ते ज़िद कंदो आहीं। मां बीठो सेक्रेटरी जे इलेक्शन लाइ तूं बचे बीह रहे। इहो बहस ईअं ज़रूरी त न आहे। सेक्रेटरी मां पंहिंजी मर्ज़ी सां त न थियसि तव्हां बणायो ऐं सॼी तंज़ीम मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो ऐं हाणे जॾहिं मूं हिकिड़ो उहिदो क़बूल कयो आहे त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे पंहिंजी तंज़ीम खे तबाह थियण खां बचायां। हाँ साईं तूं बचाईंदे तंज़ीम खे बाक़ी असां तबाह पिया कयूं। ॿियो न त छा पिया कयूं? कहिड़ो स्टूडेंट असां ते एतबार कंदो? केरु असांखे सियासी कारकुन चवंदो? यार ख़ुदा जे वास्ते यार कुझु त रहम करियो न त मजबूरन मूंखे तंज़ीमी कार्रवाई करणी पवंदी। तंज़ीमी कार्रवाई करणी पवंदी? असांखे करे दे तंज़ीम मां चङो माशाअल्लाह यार। खलील किथे गुम थी नी? कुछ न सोचा पियो असां में शौर कॾहिं पैदा थींदो? ॿुधो मूंखे त चई ॾेखार कॉम्प्लेक्स अलाए किथां झंग मां त छुड़ी अचनि। खबर ना है इन्हनि खे इन्हनि ॻाल्हियुनि मां वरे छा थो? वरी तकरीर वड़ियूं कंदा जीअं इजो तो इनकलाब अचे। ख़ैर इनकलाब जो रस्तो दादागिरी सां त कोन रुकबो इन ते ईमान आहे। केॾो सुहिणो फोटो आयो आहे रूही बानू जो और हे पे स्टाइल चांगी जी ॾिठी अथम। कहिड़ो? कॉमन आहे उन ॾींहुं मुमताज़ कंवल खे पई ड्रामे में। अरे तव्हां ईअं वेठो आहियो? कहिड़े वक़्तु तयारु थींदियो? ओ जटी रोज ताईं तई सॼो बूथ गाढ़ो करे छॾियो अथई। अलाए न इहा ऐं तूं छा पई करी? आईनो कोन हुई छा? हेॾे ता हाँ हेॾे आई शेडो त ॾिस कपिड़ा वरी रेड ऐं आई शेडो कहिड़ो आहे अथई? रेडिश आहे? रेडिश वरी ख़ाक मूंखे त ऑरेंज थो लॻे। चङो हाणे वञी मुंहुं धोए मां थी मेकअप कयां ऐं हा ये लिपस्टिक बि लाए अचां लाइनर खां सवाइ दॿो पई लॻे। तूं पाण छो न तयारु थी अॼु? न आदि मुंहिंजे बाबा साईं जो फोन अचिणो आहे। पोइ छा आहे बाबा साईं जो फोन ईंदो त चवंदासीं मैडम नसीर जे पुट जी सालगिरह ते वई आहे। न आदि तव्हां कहिड़ी ख़बर बाबा साईं ॾाढो सख़्तु आहे। न खरो सभिनि जा बाबा साईं सख़्तु हूंदा आहिनि। छोकिरियो किथे आयो? मैडम मैडम थी अचे वरी अलाए कंहिंजी पिटी आहे।